नाज़रीन अहम ख़बर खां वाक़िआ आगाह कंदा हलूं त सीनियर सूबाई वज़ीर जिलेना मेमन जे हुक्मनि ते एक्साइज़ खाते में रैपिड रिस्पांस क़ाइमु कयो वियो आहे। रैपिड रिस्पांस यूनिट हफ़्ते जा 7 ई ॾींहं 24 कलाक कंदो। रैपिड रिस्पांस यूनिट मंशियात ख़िलाफ़ कार्रवाइनि खे यकीनी बणाईंदो। डीजी एक्साइज़ रैपिड रिस्पांस यूनिट जी सरबराही कंदो। सूबाई वज़ीर शाह जिलेना मेमन जो चवणो त रैपिड रिस्पांस यूनिट क़ाइमु करणु हदफ़ हासिल करण तरफ़ हिकु अहम क़दम आहे। ये अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे आहियूं। सीनियर सूबाई वज़ीर शाह जिलेना मेमन जे हुक्मनि ते एक्साइज़ खाते में रैपिड रिस्पांस यूनिट क़ाइमु कयो वियो आहे। रैपिड रिस्पांस यूनिट हफ़्ते जा 7 ई ॾींहं 24 कलाक कमु कंदो। रैपिड रिस्पांस यूनिट मंशियात ख़िलाफ़ कार्रवाइनि खे यकीनी बणाईंदो। डीजी एक्साइज़ रैपिड रिस्पांस यूनिट जी सरबराही कंदो। सूबाई वज़ीर शाह जिलेना मेमन जो चवणो हो त रैपिड रिस्पांस यूनिट क़ाइमु करणु हदफ़ हासिल करण तरफ़ हिकु अहम क़दम आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। राब्तो असांजो कटिजी वियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे आगाह कंदा हलूं त सीनियर सूबाई वज़ीर शाह जिलेना मेमन जे हुक्मनि ते एक्साइज़ खाते में रैपिड रिस्पांस यूनिट क़ाइमु कयो वियो आहे। रैपिड रिस्पांस यूनिट हफ़्ते जा 7 ई ॾींहं 24 कलाक कमु कंदो। रैपिड रिस्पांस यूनिट मंशियात ख़िलाफ़ कार्रवाइनि खे यकीनी बणाईंदो। डीजी एक्साइज़ रैपिड रिस्पांस यूनिट जी सरबराही कंदो। सूबाई वज़ीर शाह जिलेना मेमन जो चवणु हो त रैपिड रिस्पांस यूनिट क़ाइमु करणु हदफ़ हासिल करण तरफ़ हिकु अहम क़दम आहे। ही अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे आहियूं। सीनियर सूबाई वज़ीर शाह जिलेना मेमन जे हुक्मनि ते एक्साइज़ खाते में रैपिड रिस्पांस यूनिट क़ाइमु कयो वियो आहे। रैपिड रिस्पांस यूनिट हफ़्ते जा 7 ई ॾींहं 24 कलाक कमु कंदो। रैपिड रिस्पांस यूनिट मंशियात ख़िलाफ़ कार्रवाइनि खे यकीनी बणाईंदो। डीजी एक्साइज़ रैपिड रिस्पांस यूनिट जी सरबराही कंदो। सूबाई वज़ीर शाजिल इनाम मेमन जो चवणो हो त रैपिड रिस्पांस यूनिट क़ाइमु करणु हदफ़ हासिल करण तरफ़ हिकु अहम क़दम आहे। अहम ख़बर खां वाक़िआ आगाह कंदा हलूं। सीनियर सूबाई वज़ीर शाह जिलेना मेमन जे हुक्मनि ते एक्साइज़ खाते में रैपिड रिस्पांस यूनिट क़ाइमु कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची का चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, वधीक छा चवणो सीनियर सूबाई वज़ीर शाह जिलेना मेमन जो? बिल्कुलु अब्दुल कयूम सिंधी सूबाई वज़ीर सीनियर सूबाई वज़ीर शाह जिलेना मेमन जे हुकुम ते एक्साइज़ में रैपिड रिस्पांस यूनिट क़ाइमु कयो वियो आहे जेको 24 कलाक 7 ॾींहं कमु कंदो। इहो ऑफिस जेका आहे डीजी एक्साइज़ ऑफिस में ऑफिस क़ाइमु कयो वियो आहे। रैपिड रिस्पांस यूनिट मंशियात जे ख़िलाफ़ कार्रवाई खे यकीनी बनाईंदो। अहिड़ी तरह टैक्स ऐं मसइलनि जी जेका वसूली हदफ़ हासिल करण जे हवाले सां ऑफिसरनि जे कयूं वियूं आहिनि। उन्हनि ते जेके उहा पाबंदी लागू कई वई आहे। एक्साइज़ ऑफिसर जो जेको वक़्तु आहे ड्यूटी जो उन में इज़ाफ़ो कयो आहे ऐं अमलदार हफ़्ते में जेको राति ॾींहुं कमु करणु आहे। सूबाई वज़ीर जो चवणो त हुकुम मंशियात जे ख़िलाफ़ पंहिंजी कोशिशि खे न सिर्फ़ु मज़बूत बनाइण ऐं पंहिंजे टैक्स वसूली जेको तरीक़ेकार आहे उनखे बहितर करण जे हवाले सां पुरज़म आहे ऐं रैपिड रिस्पांस यूनिट जो क़याम बि इन हदफ़ जी वसूली जी जॻह ते अहम क़दम आहे। संदसि चवणो 24 कलाक कमु करण सां रैपिड रिस्पांस यूनिट मंशियात जे ख़िलाफ़ तेज़ ऐं मुअत्तर कार्रवाई खे बि यकीनी बनाईंदो। जॾहिं तरीक़े एक्साइज़ खाते में जेका वसूली वारो अमल आहे उनखे तेज़ बनाइण जे हवाले सां सर वठंदे सूबाई वज़ीर जेके बदिलियूं आहिनि उन्हनि ते पिणु पाबंदी लॻाई चुकी आहे। ठीकु आहे फयाज़, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।